अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही अजमईन। माणिक मिट संदो में अदा जिया ऊंदा ही में सोझरो हशर वेल हिसाब जे मुझो सुनो छड़े की न दींदो सारे सदीदो मुझो को यार लुके चधणी छोत जे जाते ही आतबानी पजे पुनल जी हुजत हो त महबूब सां अदा मो कम ही के ही हो जा पा इन पैर में तह जुती ना जेही असली आरी जाम जे पले जा पई हाणे विसारे वेही यार तन के चिन खे आऊं कीअं वेहा। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, स्टेज ते वेठल उलमाए किराम, मुझे महबूब मुर्शिदन करीमन जा प्यारा खलीफा ऐं साम्हूं वेठल मुझे महबूब मदीने वारे मीर जा आशिको गुलामो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अज जो ही प्रोग्राम गोठ थरड़ी हाजरा जे अंदर खौफे खुदा ऐं इश्क़े मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मौज़ूअ ते हिक महफ़िल मुनाक़िद कई वई आहे, जंहिंमें करीम रब जे ज़ात तव्हां ऐं असां गुनाहगारनि खे पंहिंजो कुर्ब करे पंहिंजो रहम करे हिन सुहिणी महफ़िल में अल्लाह ताला शिरकत जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे। यकीनन मुंहिंजा दोस्त, अल्लाह जो क़ुरान करीम में क्लियर ऐलान